लोक सक़ाफ़ती वरसे जी प्रचार ऐं सिंधी ॿोलीअ जे बचाव वारे पंध में लोक अदब सिलसिले जे 29हें प्रोग्राम आलमी औताक में देसी ऐं परदेसी पिरनि खे सिक भरियो सलाम। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी औताक ऐं ही प्रोग्राम अवां जे लाइ सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात जे तरफ़ां पेश कयो वेंदो आहे। जी सजणो, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सुघड़नि जे सरवाण जी 20वीं वरसी 7 सफ़र जे हवाले सां लोक अदब सिलसिले जो अॼोको ख़ासि प्रोग्राम अवां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। अवां ॾेही ऐं परॾेही पिरी पंहिंजे प्यार भरे पैगामनि सिक भरियनि सनेहनि सां ज़रूरु नवाज़ींदा ऐं ॿुधाईंदा त कहिड़ो दोस्त किथां खां गॾु आहे। सजणो, अॼोको ख़ासि प्रोग्राम सिंध जे सुघड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी ख़ासि शख़्सियत जे हवाले सां अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। सुघड़ लफ़्ज़ जी माना ई सियाणो, सेबतो ऐं सिंगारींदड़ या सुलझाईंदड़। अहिड़ी सियासी मुदब्बिर, हुनुरमंद ऐं सलीक़ेमंद शार रखंदड़ सुघड़ औरत खे बि चयो वेंदो आहे, जेका पंहिंजे घर खे सिंगारे संवारे साफ़ सुथरो अछो उजरो ऐं जन्नत जहिड़ो घर बणाईंदी आहे। उन्हीअ खे बि पाण सुघड़ सॾींदा आहियूं। जी सजणो, जॾहिं असां सुघड़ जी ॻाल्हि कयूं था त अहिड़ी रीति असांजा सुघड़ बि सुहिणा सुखुन ॾोर गुजारतूं सिंगार ॾहस वीहस ऐं ॿियनि बेशुमार सिन्फ़ुनि खे नफ़ीस ऐं निज सिंधी ॿोली जो वेस पहिराए अवां माॾो पेश कंदा आहिनि। असांजा सुघड़ सालनि खां अवामी मेलनि मलाखड़नि ऐं ओताकुनि खे आबाद करे कचहरियूं क़ाइमु रखंदा पिया अचनि ऐं उन निज सिंधी ॿोली खे ज़िंदह रखियो वेठा आहिनि। ऐं उहा ॿोली असांजे शहरनि मां मोकिलाईंदी पई वञे। उन जो निजपणो जेकॾहिं मौजूदु आहे त उहो असांजे ॾातणी सिंध जे सुघड़नि वटि ई मौजूदु आहे। सुघड़ हिकु अवामी शाइर आहे, पर उरूज़ी शाइरनि जी भेट में सुघड़नि खे इहा फ़ौक़ियत हासिलु आहे त हीअ असुलु ख़्याल सां गॾु पंहिंजे फ़न जा हाफ़िज़ ऐं मुहाफ़िज़ पिणु आहिनि। हर सुघड़ में इहा ख़ासियत आहे त हू जेको कुझु बि ॾिसंदो आहे उनखे फ़नी तख़लीक़ जो रूप ॾेई हमेशह अमर करे छॾींदो आहे। सुघड़ असांजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो अहम हिसो आहिनि। महान ॾाहो डॉक्टर नबीबख्श ख़ान बलोच मुख़्तलिफ़ सुघड़नि जे फ़न खे सहेड़े सिंधी अदबी बोर्ड जे इदारे में महफ़ूज़ करे वियो आहे। जी सजणो, जॾहिं असां सुघड़ाइप जो ज़िक्र कयूं था त उन सुघड़ाइप जे ज़िक्र में उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो नालो तमामु नुमायां अचे थो। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी न सिर्फ़ु सुजाण सुघड़ पर वॾो सुघड़ शाइर आहे। शाइराना शऊर सां गॾु वटसि लफ़्ज़नि जी खाण ऐं ज़ोरदार बयान आहे।
संदसि ॿोली प्यारी ऐं कौल पका आहिनि। संदसि गुफ़्ता गुणनि वारा ऐं कौल सचा आहिनि। उत्तर सिंध जे हिन सदा हयात सुगड़ जो तफ़सीली ऐं तहक़ीक़ी हवालु अव्हां जे आॾो रखूं था, छो त अॼु 7 सफ़र आहे ऐं 7 सफ़र संदसि वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। उन वफ़ात जे ॾिहाड़े ते इन अज़ीम शख़्सियत सुगड़नि जे सरवाण खे यादि करणु ज़रूरी सम्झूं था। उत्तर सिंध जे हिन सदाहयात सुगड़ मोर मोहम्मद मलूक अब्बासीअ जे गुफ़्तनि में जिते ख़यालनि जी गहराई आहे, उते लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो पिणु आहे। डहस जे हिननि मिसरान में हुन वारनि जूं ख़ुसूसियतूं बयानु कंदे केतिरा ई ख़ूबसूरत पंहिंजा डहस जा सिंगार जा बैत सरजा आहिनि। बेशुमार ऐं नायाब तजनीसूं ऐं तख़लीक़ूं संदसि कमाल फ़न जो सबूत आहिनि। सिंध जे हिन महान कवि ऐं सुगड़ जिते पंहिंजी तख़लीक़ खे नवां रंग ऐं ढंग ॾिना आहिनि, उते हिन पंहिंजी धरती जे अज़ीम हीरोज़ खे पिणु यादि रखियो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहादत ते हुन पंहिंजे मुकमल तख़लीक़ जो इज़हार कंदे चयो हो, वार ते जो वार थियो तंहिं वार जो वीचार आ, आकाश में कड़काट थियो सिंध जो कुठो सिंगार आ। सदायत सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी खे इहो मुनफ़रिद एज़ाज़ हासिलु आहे त सुगड़ाए पवारे फ़न जो पहिरियों साहिबे किताब सुगड़ ऐं शाइर आहे, जंहिंजो मुकमल तौर ते संदसि तख़लीक़ जो फ़न छपिजी मैदान ते आयो आहे। संदसि लिखियल लोक अदब जे लातिन में संदसि किताब पहिरियों गुलशन डोर 1980 में, मोती मोर मलूक जा 1981 में, मोतिन मुठ मलूक जी 1991 में, मोह मथां हां जन जा 1996 में, मोती माणिक मलूक जा 2000 में किताब छपिजी चुका आहिनि। ऐं इन सिलसिले में संदसि शख़्सियत ते मूं जीअं ॾिठो मलूक खे, उहो संदसि शख़्सियत बाबति बि किताब छपाई जे मरहले में आहे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे उन अवामी अदबी ख़ज़ाने में अञा बि केतिरा ई हीरा मोती लाल मरजान अणछुहिया आहिनि ऐं केतिरो ई संदसि ज़ख़ीरो अणछपियल आहे। संदसि आख़िरी लफ़्ज़नि जो रावी मोहम्मद सालेह अब्बासी चवे थो त मुअंजदरे जे स्टूपा जा वारिसो पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे उन्हनि क़ीमती हीरनि जे बारे में ज़रूरु आगाह कजो। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जा आख़िरी लफ़्ज़ इहे हुआ। सुगड़नि जो सरदार सरमोड़ सुगड़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी अॼु त जिस्मानी तौर ते असां खां विछड़ी वियो आहे, पर हू अॼु बि असां सां गॾु आहे ऐं सिंध जे हर मुहबत रखंदड़ फ़र्द जे दिलनि में आहे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी पंहिंजा सवें शागिर्द पैदा कया, अॼु उहे सिंध समेत दुनिया भर में पंहिंजो नालो मञायूं वेठा आहिनि। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी पैदाइश 13 दिसंबर 1944 दौरान थी। पाण उन वक़्ती हालतुनि खे ॾिसंदे तइलीमी सहूलतूं न हूंदे सिर्फ़ ऐं सिर्फ़ 4 दर्जा पढ़ी सघिया। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी लोक अदब जे लातिन में लोक अदब खे तमामु नवाण ॾिनी ऐं केतिरा ई शागिर्द हिन सिंध धरती ते पैदा कया। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो अॼोको ही 29हों प्रोग्राम सुगड़नि जे सरवाण ऐं सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी 7 सफ़र जे हवाले सां अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। अव्हीं कनाए रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो। अव्हां जूं मुहबतूं, अव्हां जा प्यार भरिया पैगाम, मुहबत भरिया मैसेज असां ताईं पहुचनि पिया। कोशिशि कयूं था जेके मैसेज असांखे
नज़र अचनि पिया उन्हनि जा थोराइता आहियूं। मोहतरम रहमतुल्लाह ख़ास खेली, अव्हां जी महिरबानी, अव्हां असांखे कनाए रहिया आहियो, प्रोग्राम में शामिल आहियो, प्रोग्राम के पसंदि कयो पिया। मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा शाहानी, अव्हां लिखियो आहे अस्सलाम वालेकुम क़िबला साईं, कीअं आहियो? प्रोग्राम जो इंतज़ारु पियो कयां। माशाअल्लाह तमामु बहितरीन, अव्हां कश्मीर खां असांखे ॿुधी रहिया आहियो। ग़ुलाम मुस्तफ़ा, अव्हां जी महिरबानी। मसूद सुमरो हिन पल पाण सां गॾु आहे। मंगला डैम खां मसूद अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। सिराज दिल महर हिन पल पाण सां गॾु आहे, अव्हां जी महिरबानी। मोहतरम वहीद मुराद लाशारी हक़ मौजूद चवनि था, सदा मौजूद, वॾी महिरबानी, लख लाइक, अव्हांखे आलमी उताक में भली कार। मोहतरम सादिक अली मलिक सलाम चवनि था, भा वालेकुम अस्सलाम, अव्हांखे आलमी उताक में भली कार। मसूद सुमरो चवनि था, हक़ सजण साईं, बेशक सजण साईं। मसूद सुमरो प्रोग्राम खे तमामु पसंदि कनि था ऐं पंहिंजे मुहबत जो इज़हार कनि था ऐं वेरी नाइस प्रोग्राम लिखनि था। लाशारी साहब, प्रोग्राम तमामु बहितरीन आहे ऐं असांजे हीअं ख़ुशि थी रहियो आहे। मुंहिंजी मोहतरमा भेण सिंधु सिंधी गॾु आहे ऐं लिखनि था, बिल्कुलु अदा आजिज़ रहमतुल्लाह, सच था चओ भेण, अव्हां जी महिरबानी। आलमी उताक में अव्हांखे दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जी सजणो, अॼु 7 सफ़र आहे ऐं 7 सफ़र सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे वफ़ात जो ॾिहाड़ो आहे। उनखे यादि करणु, उनखे लफ़्ज़नि जी भेटा ॾियण जे लाइ हीउ अॼोको ख़ासि प्रोग्राम उनजे नाले सां करे रहिया आहियूं। ऐं हिन मुख़्तसिर प्रोग्राम में अव्हां सजण हिन पल गॾु आहियो। निसार अहमद लाशारी कराची खां पाण सां गॾु आहिनि। स्टेट बैंक जा भला ऑफिसर चवनि था, वाह साईं वाह साईं, अव्हांखे आलमी औताक में भली कार चऊं था। असांजो मोहतरम दोस्त रसूल बख्श लाड़ पाण सां गॾु आहे। आबिद महेसर, अव्हांखे आलमी उताक में भली कार। मुफ्ती शाहनवाज़, अव्हां जी महिरबानी, अव्हां कनाए रहिया आहियो। गौस बख्श लिखनि था, अस्सलाम वालेकुम। मोहम्मद अवैस जामड़ो, हाकिम अली लिगारी प्रोग्राम वॾे चाह सां ॿुधी रहिया आहिनि जाम शोरे मां। मोहतरम मुफ्ती गौस बख्श, अव्हांखे आलमी उताक में भली कार। शहबाज़ अली शोरो हिन पल पाण सां गॾु आहिनि। शहबाज़ अली, अव्हांखे आलमी उताक में भली कार। दीदार अली कलहोड़ो, अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अमीन रफ़ीक बलोच पाण सां गॾु आहिनि। माशाअल्लाह ज़बरदस्त लिखनि था, अव्हांखे आलमी उताक में भली कार। हिदायत कुरैशी लिखनि था, सदा आबाद हुजो भाउ, अव्हां जी महिरबानी। अमीन बलोच, अव्हां सलाम चओ था, वालेकुम सलाम, अव्हां जी महिरबानी। मदीने तैयबा खां असांजो तमामु बहितरीन भलोड़ शाइर, बहितरीन तख़लीक़कार, बहितरीन अंदाज़ आवाज़ जो मालिक, सनाख़्वाननि जी सनाख़्वानीअ जो बहितरीन शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो पाण सां गॾु आहे। लिखनि था, सुहिणा साईं, मां बिस्मिल्लाह कयां। सजण, अव्हांखे आलमी उताक में भली कार। अमानुल्लाह लाशारी पाण सां गॾु आहिनि। लाड़काणे मंझां सिराज अहमद लाशारी, अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां असां सां गॾु आहियो कराची काठोड़ खां। असांजो तमामु बहितरीन इल्मु अदब ऐं ॾात ॾाहप जो माहिर मोहतरम मुमताज़ सांदल सुमरो गॾु आहे। लिखनि था, खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र, सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर, तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर, झको थियो जोहर जान बजे जमाल सी। सॼी संगत खे सलाम चवनि था, भाउ वॾी महिरबानी, अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था।
इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जे गोहर मोहतरम प्रोफेसर डॉक्टर ज़ैनुल आबिदीन साईं खे असीं हिन आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां भली कार चऊं था। जी सजणो, आलमी उताक लोक अदब सिलसिले जो ही 29हों प्रोग्राम अव्हां जे समाअतुनि ताईं सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जी मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही प्रोग्राम अव्हां ताईं सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे तवामन सां अव्हां ताईं पहुचायूं पिया। ऐं अॼोको प्रोग्राम सुघड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शख़्सियत खे भेटा ॾियण जो आहे, छो त संदसि वरसी आहे। 7 सफ़र वफ़ात जो ॾिहाड़ो आहे ऐं 20 वरसी संदसि मज़ार ते मुंहिंजे दड़े भरिसां ॻोठु मोहम्मद मलूक अब्बासी ॻोठु मोहम्मद ख़ान कलोड़े में उस्ताद जी मज़ार ते सुभाणे थी रही आहे। इन जे करे संदसि शाइरी संदसि पैगाम संदसि ई नाले सां उनखे ई भेटा तौरु अव्हां ताईं पहुचायूं पिया। मोहतरम सनाउल्ला आतिक अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे जस हुजेव लोक अदब जा जसूधन जोगी। अव्हां जूं महिरबानियूं अव्हां खे आलमी उताक में भली कार। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सिंध जो तमामु नाले वारो उहो ॾाहो जंहिं वॾे अंग में सिंध में शागिर्द पैदा कया। लिखनि था त आहीं क़ीमत संदो कतिरो त हण न एॾो हुल, आहीं क़ीमत संदो कतिरो त हण न एॾो हुल, मलूकनि जी महफ़िल में बुरो न ॾिजाएं बुल, वेही पिराए वरियामनि खां कीजे चमन कुल, मेड़ मोती मीसाक जा आहीं पाण अमुल, सार सदा सुबहान खे जो आख़िर आदिल, पुकार सदाई पंजनि खे भोल न कहीं भुल, तॾहिं ग़ाज़ी तोखे गुल कंदा महशर ॾींहुं मलूक चए। सुघड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे पैगाम में नसीहत बि आहे, हिदायत बि आहे त साॻे वक़्तु हुन क़ौमी हीरनि खे बि पंहिंजे तरफ़ां लफ़्ज़नि जी भेटा पेश कई आहे। नासिहाना अंदाज़ में हुननि तमामु प्यारो पैगाम ॾिनो आहे। मोहतरम सैयद साईं मोहम्मद छुटल शाह अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। आलमी उताक लोक अदब सिलसिले जो ही 29हों प्रोग्राम अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचे पियो। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी खे यादि कयूं पिया। उस्ताद साईं फरमाइनि था, आहीं क़ीमत संदो कतिरो त कावड़ छॾ तूं कटे, आहीं क़ीमत संदो कतिरो त कावड़ छॾ तूं कटे, हित घुमी थो हेकांदो वाह वाह शह पर वटे, मिटी घर मलूक चए तोखे साझुर ईंदा सटे, ज़ारी ज़ारी क़बर अंधारी पोइ न ॾिसंदे पटे, मामा चाचा बाबो भाइर तोखे लालण ईंदा लटे, आहीं ॾींहं 2-3 हल अदब ऐं अख़लाक़ सां। सूफ़ी सतारी इनायतुल्ला कलादी अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। अॼोको प्रोग्राम उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी वरसीअ जे हवाले सां संदसि शख़्सियत खे भेटा ॾिनी पई वञे। उस्ताद साईं फरमाइनि था, गुज़र ग़रीबी गुण भलो छॾ जानिब उहे जन्य, खाई मिल मिसकीननि जा खाई माल मिसकीननि जा, हिते भला करी थो भुञ, लॾणो पवंदुई लोक मां तूं थींदे मरी मुञ, अमलरी अब्बासी चए हिते सो कोही थी सुञ, ज़ारी ज़ारी क़बर अंधारी रुगो बुझे थी रुञ, उते लॻंदई उञ जिते मिट न ईंदई मलूक चए। संदसि तख़लीक़ जो अजीब ॾांहुं अजीब अंदाज़ आहे ऐं लोक अदब सिलसिले में तमामु बहितरीनु पंहिंजो पाण मल्हायो अथनि। असांजो तमामु ॾाहो मदीने मुनव्वरा खां शाइर मोहम्मद मोहसिन क़ासिमी चांडियो चवे थो त उस्ताद मोहम्मद मलूक सुघड़नि जो सरदार ऐं साहिब सुलूक हो। जी अदा बिल्कुलु
उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी लोक अदब जे लातिन खे तमामु वॾी नवाण ॾिनी। उस्ताद साईं फरमायो त गुज़र ग़रीबी गुण भलो, छॾ हठ वॾाई होॾ, रहाए छॾियो रिण में तोखे रातियां ॾींहां रोड। इहा वञण न ॾींदई वेर में लॻी बुछड़ी तोखे भोॾ, वेंदी तुंहिंजे वजूद मां कंहिं दिलेरीअ सां धोॾ। तूं माणिक छॾे महले जा थो किना मेड़ी कोड, अंदर मंझां अब्बासी चए कढ तम वारी तोड़। वठ पासो तूं पंजनि जो पोइ लख लहंदे लोड, पोइ गरड़ी तुंहिंजी गोड कसर थींदी केच में। मोहतरम दोस्त इब्राहिम बिकक नपल पाण खे कनाइन पिया ऐं सलाम चवनि था। भा वालेकुम अस्सलाम, अवां लिखो पिया कहिड़ो हाल आहे? अदा अल्हम्दुलिल्लाह, अवां जूं दुआऊं आहिनि। आलमी उताक जो अॼोको ख़ासि प्रोग्राम सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी खे लफ़्ज़नि जी भेटा तौरु पेश करे रहिया आहियूं। हिन दौर ऐं वक़्त खे जॾहिं ॾिसिजे थो त सुगड़नि शाइरनि पंहिंजे तरफ़ां उन ज़माने खे पंहिंजे तरफ़ां लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी आहे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी लिखे थो त ॾिए ॾोह तोते थो हर को ज़माना। हीउ ज़मानो अहिड़ो आहे ऐं ज़माने जे हवाले सां लफ़्ज़नि जी भेटा अवां जे समाअतुनि ताईं। ॾिए ॾोह तोते थो हर को ज़माना, ॾिसां कोन तो में थो वर को ज़माना। किसो यार मूंसां तूं कर को ज़माना, खुली हाल दिलि साण यर को ज़माना। इहो हेल नाहे जो हो पर को ज़माना, मिले यार मुश्किल सां थो नर को ज़माना। हले कीअं हलाए थो चरखो ज़माना, ॿुधाए हाल सॼो सर को ज़माना। ख़ुदा जो करे ख़ौफ़ डर को ज़माना, न रख तूं अब्बासी सां अर को ज़माना। सॼो सूर मूंसां तूं भर को ज़माना, करे टोक तोते पोइ मर को ज़माना। फिरे फिर को ज़माना, कन तोॾे मुंहुं मलूक चए। मां निहायती थोराइतो आहियां मोहतरम दोस्त मीर अकरम टालपुर जो, जेके झोल मंझां रेडियो लिसनर्स क्लब जा तमामु पाण बहितरीन प्रोग्राम कंपियर प्रोग्राम अनाउंसर पाण असांजे हिन आलमी उताक में मोहब्बत जो इज़हार कंदा आहिनि, हाल वंडींदा आहिनि। सजण मां खे आलमी उताक में भली कार चऊं था। सुगड़नि जो सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी, उन जी शाइरी जे हवाले सां संदसि वरसी आहे 7वीं सफ़र, उन खे लफ़्ज़नि जी भेटा ॾेई रहिया आहियूं। उस्ताद साईं नासिहाना अंदाज़ में फरमायो त बिजलीअ जी शाट ते, अनाड़ीअ जी जाट ते, ठिकर जी पाट ते भरवसो न कजे। कलर जे वाह ते, भटाले जे गाह ते, कखनि जी बाह ते भरवसो न कजे। फुलीअ जे गह ते, पाॾे जी वह ते, गॾह जे गह ते भरवसो न कजे। मुल्लां जे मकर ते, निंड जे ढकर ते, चरे जे चकर ते भरवसो न कजे। ढकन ढारनि ते, कारनि वारनि ते, गप जे चारनि ते भरवसो न कजे। सोनारे यार ते, पितल जे हार ते, पुलिस जे प्यार ते भरवसो न कजे। तारे जी लाट ते, अंधे जी आट ते, काछे जी वाट ते भरवसो न कजे। सुट धारे ते, ज़ाल जे मारे ते, बंगले ॾारे ते बि भरवसो न कजे।
बिजलीअ जे बिल ते खोटे जी खिल ते पराई दिलि ते भरवसो न कजे कंहिं क़िस्म नांग ते साऊअ जे सांग ते ड्रभ जी तांग ते भरवसो न कजे वाइड़े जे वड़ ते पराईअ हड़ ते दरियाह जे चढ़ ते भरवसो न कजे बिजलीअ जे बरण ते ॿार जे किरण ते मलूक चए मरण ते भरवसो न कजे। सजण साईं अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 29हों प्रोग्राम उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासीअ जे हवाले सां उन जी वरसीअ जे सिलसिले में संदसि शाइरी संदसि पैगाम अवां जे समातुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। मीर अकरम टालपुर अवां जी महिरबानी अवां सलाम चया आहिनि सॼी संगत खे वॾी महिरबानी लख लाइक वालेकुम अस्सलाम अवां जा सलाम जेके दोस्त कान आहिनि पिया उन्हनि ताईं पहुची चुका आहिनि। इब्राहिम बिकक लिखनि था ज़बरदस्त प्रोग्राम भाउ अवां जी महिरबानी हुसैन अली मुदस्सिर हुसैन अली शर असांजे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो प्यारो शागिर्द प्यारो साथी पाण खे कनाए रहियो आहे ॿुधी रहियो आहे। हुसैन अली अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। सूफ़ी सत्तारी इनायतुल्लाह कलादी सुबहान अल्लाह माशा अल्लाह लिखनि था असांजो मदीने मुनवरा खां तमामु भलोड़ शाइर लोक अदब इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो माहिर मोहम्मद मोहसिन यादि ॾियारे थो त उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी हिकु नात आहे माशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुर्क हबीब जे मट नाहिनि। जी अदा साईं बिल्कुलु उस्ताद साईं बि फरमायो आहे त किथे यार तुंहिंजा किथे मुंहिंजो सॼण अहसास अचई हिकु जहिड़ो करणु बेसम्झ ख़ता थई सम्झी वञ हू शान मथे आही छाहिनि मशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुर्क हबीब जे मट नाहिनि। हेठि जिब्राइल अमीन मुद शेर मथे वयो अर्श बरी खां हो केर मथे मट मुरसल जे इंसान न कर तोड़े अर्श तां तारा हित लाहिनि माशूक दुनिया जा पर पाइनि हिकु मुर्क हबीब जे मट नाहिनि। यकीनन उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो इहो तमामु हिकिड़ो प्यार भरियो पैगाम ऐं मुहबत भरियो मैसेज हो ऐं तमामु इश्क जी इंतिहा जो संदसि इहो ठहियल ऐं चयल मौलूद हो। असांजे नाले वारे सुघड़ सदायात सुघड़ ग़ुलाम हुसैन बाजारी जो फर्ज़ंद सुघड़ नौजवान सुघड़ अब्दुल हलीम बाजारी उस्ताद साईं जो वंड वंडींदे ऐं उस्ताद साईं मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी मोकिली आहे। ऐं उहे लिखनि था त कस सदाई कुर्ब खे कुर्ब थो खाए कस कसी लाहे कस खे पर केरु थो खाए कस कस मझारां किरोड़ थिया पर कूड़नि भाई कस कस ॾिनाऊं कुठनि खे पर कुठनि कोन्हे कस कस मलूक कस कस मझां थी कसर थिए। मोहतरम साईं अब्दुल्ला गफ़ारी अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था अवां सलाम चया आहिनि वालेकुम अस्सलाम। सन्नी शाहाणी पाण खे कनाइनि पिया सन्नी अवां खे आलमी उताक में भली कार चऊं था। सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी लोक शाइरी जा मुख़्तलिफ़ रंग अवां जे समातुनि ताईं पहुचायूं पिया। उस्ताद साईं फरमायो त हाकमाणा टोढ़ा वॾा असां ताहिनि खोड़ा वॾा ॿुधनि कोन ॿोड़ा वॾा पंध लहिनि घोड़ा वॾा ताज़ी आहिनि ड्रोड़ा वॾा हारीअ लहिनि जोड़ा वॾा लोहर लाइ हथोड़ा वॾा पोख लहिनि लोढ़ा वॾा
सोना सजण संज वॾा घणा लही ॾे गंज वॾा। अन्न जा आहिनि दाणा वॾा, सरहा आहिनि धाणा वॾा, भाॻनि जा आहिनि भाणा वॾा, ॾुध लैसे बाणा वॾा, मखण जा आहिनि चाणा वॾा, माशूक जा आहिनि माणा वॾा, चाकीअ लाइ आहिनि घाणा वॾा, चोर लहिनि थाणा वॾा, राणा न ॾे रंज वॾा, घणा लही ॾे गंज वॾा। मां थोराइतो आहियां उन्हनि पिरी प्यारनि दोस्तनि दिलि वारनि जो जेके हिन पल पाण सां गॾु आहिनि। शहबाज़ अली शोरो लिखे पियो त कहिड़ो कातिब पियो करी मथे पननि पेह जे वरक पीह जे वरक वराई वीह त अखर मिड़ियो ई हे कड़ो। शहबाज़ अली अव्हां जी महिरबानी। मोहतरम इब्राहिम बिकक लिखनि था त बिलावल बिकक सलाम ॾिए थो। भाउ वालेकुम अस्सलाम। बिलावल खे आलमी औताक में भली कार चऊं था। राजा रुस्तम पालारी मुंहिंजो मोहतरम दोस्त, अव्हां खे आलमी औताक में भली कार दिलि जे गहराइनि सां। वकील अमन पंवर असांजे सिंध जो तमामु नाले वारो बहितरीन आवाज़ जो मालिक, तमामु सदा आवाज़ वणंदड़ आवाज़ जो मालिक, बहितरीन सना ख़्वां वकील अमन पंवर अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। सजणो, ही आलमी औताक लोक अदब सिलसिले जो 29हों प्रोग्राम उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी वरसी 7वीं सफ़र जे हवाले सां अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। उस्ताद साईं फरमायो त सुघड़ मुंहिंजा सारा वॾा, पधर ते हिन पारा वॾा, बाझ भरिया ॿारा वॾा, झार ॾे पई झारा वॾा, पखियुनि लाइ हिन मारा वॾा, छॿी खां हिन खारा वॾा, फ़क़ीराणा ढारा वॾा, वकड़ तन जा वारा वॾा, मोर मिठू हंज वॾा, घणा लही ॾे गंज वॾा। कादिर जा कुल काम वॾा, मोर वारा नाम वॾा, मदीने जा जाम वॾा, उम्मत लाइ अहकाम वॾा, मलूक जा सलाम वॾा, पांधीअ जा पैगाम वॾा, जुदाईअ जा जाम वॾा, हसन हुसैन इमाम वॾा, इहे पाक अथई पंज वॾा, वरी न पुछजांइ गंज वॾा। असांखे अव्हां पिरी प्यारनि जा दोस्तनि दिलवारनि जा प्यार भरिया पैगाम, मोहबत भरिया मैसेज ईंदा आहिनि। तमामु ख़ुशी थींदी आहे ऐं अव्हां जा पैगाम बि प्रोग्राम में शामिलु कंदा हलूं। मस्जिद गमामा मदीनतुल मुनव्वरा में गुज़िरियल साल लिखियल तहख़लीक़ आहे जेका असांजे तमामु नाले वारे बहितरीन शाइर मोहम्मद मोहसिन मदीने मुनव्वरा मां मोकिली आहे। लिखनि था, अॼु जे दौर अॼु जे मुआशिरे ते लिखियल इस्लाही शेर अव्हां जे समाअतुनि ताईं। मोहम्मद मोहसिन अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखो पिया त दजाली दौर आयो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। दजाली दौर आयो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो, नफ़्स अहिड़ो भुलायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। कई ॾाढाई जी कोशिश आहे, नियाणीअ साण पीउ पंहिंजे, टीवी वारनि ॿुधायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। हाणे नौजवान नींगिरी खे शराबिन जे अॻियां वालिद, हाणे नौजवान नींगिरी खे शराबिन जे अॻियां वालिद, नियाणी खे नचायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। छॾीनि कंहिं माउ आ मारे, क़तुल कयो कंहिं अबो पंहिंजो। छॾी कंहिं माउ आ मारे, क़तुल कयो कंहिं अबो पंहिंजो, ऐं पीउ पुट खे मारायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। हराम हलाल नाजाइज़ ग़लति कंहिं ॿी तरीक़े सां, हराम हलाल नाजाइज़ ग़लति कंहिं ॿी तरीक़े सां माण्हुनि पैसो कमायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। मुस्लमाननि खे गॾहनि ऐं कुतनि जो गोश्त कासाइनि, मुस्लमाननि खे गॾहनि ऐं कुतनि जो गोश्त कासाइनि, बेख़बरी में खारायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो।
नंढा वॾड़ा थियनि अॻवा घरनि में रोज़ राड़ो आहे। नंढा वॾड़ा थियनि अॻवा घरनि में रोज़ राड़ो आहे। ज़ुल्म रहज़न मचायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। छॾी हड़ होड़ खे हाणे, छॾे हड़ होड़ खे हाणे, तोबह कर त रब बख़्शे। मोहसिन हित ज़िद अजायो आहे, हाणे ईमान कीअं बचंदो। महिरबानी मोहम्मद मोहसिन, अव्हांजी तख़लीक़ मैसेज में मोकिलियल। मूं कोशिशि कई तव्हांजो पैगाम ॿुधंदड़ पहिरीं प्यारनि ताईं पहुचाइजे। मोहतरम राजा रुस्तम पालारी पिरिन पचार प्रोग्राम जा पेशकार ऐं मेज़बान असां सां गॾु आहिनि ऐं लिखनि था, सलाम प्यारा साईं, तमामु बहितरीनु प्रोग्राम माशाअल्लाह। राजा रुस्तम अव्हांखे भली कार चऊं था। राजा शोरो पाण सां हिन पल गॾु आहे। ॻोठ करण खान शोरो, कासिमाबाद हैदराबाद मंझां। असांजो मोहतरम दोस्त एडवोकेट ग़ुलाम नबी चांडियो पाण सां गॾु आहे। सजण अव्हांजी महिरबानी। आलमी औताक में अव्हां दस्तूर मुताबिक़ गॾिबा आहियो ऐं असांजी रहनुमाई कंदा आहियो। लिखनि था, मान वारा आजिज़ साईं, उमेद त ख़ुशि खुरम हूंदा। अव्हां पारां पेश कयल समूरा प्रोग्राम क़ाबिले वाखाण आहिनि। उस्ताद मोहम्मद मलूक सिंध जो बहितरीनु ॾाहो ऐं बहितरीनु तख़लीकार शाइर थी गुज़रियो आहे। संदसि जी वरसी जे प्रोग्राम ते ख़राज तहसीन पेश कयूं था। ॿियो त असां वारह में औताक ते हमेशह वांगुरु अव्हांजो आलमी औताक प्रोग्राम हस्बे मामूल तसलसुल ॿुधंदा रहंदा आहियूं। मूंसां गॾु मुंहिंजो भाउ उस्ताद आसिफ़ अली चांडियो, सुल्तान अहमद चांडियो पिणु सलाम तव्हां लाइ चवनि था। सजण अव्हांखे आलमी औताक में भली कार अव्हांजे समूरे सथ खे सलाम हक़ मौजूद। जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी ॿोली। मोहतरम रहमतुल्लाह ख़ासखेली, अव्हांखे आलमी औताक में भली कार चऊं था। बहितरीनु अंदाज़। सजण अव्हांजी महिरबानी। ज़ुल्फ़कार अली नोहाणी, अव्हां वेलकम लिखियो आहे। सजण अव्हांजी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त राजा रुस्तम पालारी पंहिंजो मोहबत भरियो मैसेज मोकिलींदे लिखियो आहे त अॼु राति 10:30 वॻे फेसबुक लाइव ते प्रोग्राम प्रीत पचारूं में अव्हां सां गॾु हूंदासीं। शाइरी मोकिलण लाइ पाण व्हाट्सअप नंबर ॾिनो अथनि। राजा रुस्तम, अव्हांजी महिरबानी ऐं असांजा चाह रखंदड़, प्यार रखंदड़, असांजा पिरीं लोक अदब जूं लातियूं ऐं आम शाइरी अव्हां ताईं ज़रूरु पहुचाईंदा। अव्हांजो मोहबत भरियो मैसेज ॾेही परॾेही पिरिन ताईं पहुचायोसीं। मोहतरम फ़कीर तारिक हुसैन हुसैनी, अव्हांखे आलमी औताक में भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल आहिनि। काफ़ी ॾींहंनि बैदि अव्हांजो मनमोहींदड़ आवाज़, जीअ खे झोरींदड़, रूह राहत ॾींदड़ ख़ूबसूरत अंदाज़ ॿुधी तमामु सुकून मिलियो। तारिक साईं, अव्हांजी महिरबानी। अव्हां मोहबतुनि सां, शफ़क़तुनि सां नवाज़ियो पिया, मोहबत जो इज़हार कयो पिया। अव्हां ख़ुदि तमामु बहितरीनु आवाज़ रखंदड़ साईं करीमनि जा सुठा सना ख़्वान आहियो। अल्लाह करीम अव्हांजे आवाज़, अव्हांजे इश्क आलाप में अञा बि इज़ाफ़ो आणे। ज़ुल्फ़कार अली नोहाणी लिखनि था, मीर मुजाहिद खान नोहाणी, शाहिद खान नोहाणी जा सलाम ऐं दुआऊं सॼी संगत खे। भाउ वालेकुम अस्सलाम। असांजे दिलि मां बि निकिरंदड़ लखें दुआऊं अव्हां जे लाइ आहिनि। शहबाज़ अली शोरो, अव्हांजी महिरबानी। अव्हां मोहबत भरियो मैसेज मोकिलियो आहे।
शहबाज़ अली शोरो लिखनि था त सूरत सीरत सजणे वांझी वंझ वणिया, लखें लुत्फ़ लाइक़ मूं ते कहिड़ा गुण ॻणिया, मालिक तुंहिंजी मेहर सी मुंहिंजा भाग बणिया, मुबारक तंहिं मादर खे जंहिं अहिड़ा ॼाम ॼणिया, जा मथे मुहब मणिया तंहिं मोहियो मन मलूक चवे। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी। शहबाज़ अली अव्हां खे जस हुजे जो अव्हां उस्ताद साईं जे शाइरी जो वंड वंडियो आहे। मोहतरम हुसैन अली मुदसिर हुसैन अली शर, अव्हां जूं महिरबानियूं। अव्हां मोहब्बत भरियो मैसेज लिखी चओ पिया त अदा तमामु भलो प्रोग्राम रहबर उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी वरसी जे हवाले सां जस हुजे अव्हां खे। जी सॼण सत सफ़र असांखे यादि आहे ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो उहो विछोड़े वारो ॾींहुं 4 जून 1998 अञा नाहे विसरियो, जंहिं पल असां पंहिंजे हथनि सां उस्ताद खे अबदी आराम गाह जे हवाले कयो हो ऐं उहो ॾिहाड़ो अॼु बि असांखे यादि अचे थो ऐं असीं पंहिंजे उस्ताद खे कीअं था विसारे सघूं। हमेशह क़ाबिल शागिर्द पंहिंजे उस्तादनि खे नाहिनि विसारींदा। ग़ुलाम मुस्तफ़ा शाहणी, अव्हां जी महिरबानी। माशा अल्लाह साईं, ज़बरदस्त। असांजे मोहतरम फ़क़ीर तारिक हुसैन हुसैनी, अव्हां लिखियो आहे अदा मोहसिन जो जेको शेर मूं पढ़ियो उन ते अव्हां दाद ॾिनो आहे मोहसिन चांडीअ जी शाइरी ते, ऐं लिखो पिया त हिन वक़्तु मूंसां गॾु मुंहिंजा शागिर्द फ़रहान हुसैनी, जहान ज़ेब हुसैनी, मोहम्मद रफ़ीक हुसैनी आहिनि। तारिक हुसैन, अव्हां सां गॾु फ़रहान हुसैनी, जहान ज़ेब, मोहम्मद रफ़ीक खे आलमी औताक में भली कार चऊं था ऐं अव्हां हिन पल असां सां गॾु आहियो ऐं अव्हां अहसासु ॾियारियो पिया त असांजे आलमी औताक जो ई ख़ुसूसी प्रोग्राम जेको सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी 7वीं सफ़र जे हवाले सां असां करे रहिया आहियूं। शहबाज़ अली शोरो, यकीनन मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे जो अव्हां उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी जो वंड वंडियो पिया ऐं मोहब्बत भरे मैसेजनि में मोकिलियो पिया। शहबाज़ अली शोरो लिखे थो, अबरू सैफ़ अजीब जे कूंद केराया कोट, कुंढो नक निराड़ में चतूअ चुंब चपोट, लैस मज़ार लिकी विया चीन चरिया कया चोट, मुरकण सां महबूब जे खाधी खिवणिन खोट, हैंडल चयो हरने खे त चंचल ईंदी चोट, आशिक कयूं ओट पया पसन मुहब मलूक चए। साजिद अली, अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। असांजो बरक़ सहाफ़ी सीनियर सहाफ़ी मोहतरम अब्दुल गफ़ूर सरोही, वेरी नाइस, अव्हां जी महिरबानी। अव्हां असांजे आलमी औताक में गॾु हूंदा आहियो, पंहिंजे मोहब्बतुनि सां नवाज़ींदा आहियो। अॼोको आलमी औताक जो 29हों प्रोग्राम सुगड़नि जे सरताज सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी वरसी जे सिलसिले में संदसि 20वीं वरसी आहे ऐं उनखे यादि कंदे असां हीउ अॼोको आलमी औताक उन जे नाले सां करे रहिया आहियूं। मोहतरम रईस लाशारी लिखनि था, अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम अस्सलाम, अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। मोहम्मद मुहसिन मदीने मुनव्वरा खां लिखनि था, महिरबानी क़िबला साईं, मां ख़ादिम आहियां, अव्हां जे शागिर्दनि खे बि दुआऊं ऐं सलाम अर्ज़ु रखां थो। मुहसिन साईं, अव्हां जा इहे सभई सलाम ऐं दुआऊं शागिर्दनि ताईं, ख़ासि तौर ते असांजे तारिक हुसैन हुसैनी सां गॾु जेके शागिर्द आहिनि उन्हनि सभिनी ताईं पहुची चुका आहिनि। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी वरसी 20वीं वरसी ऐं 7वीं सफ़र संदसि यादि कंदे उन शख़्सियत खे असांजो शहबाज़ अली शोरो, मुंहिंजो प्यारो शागिर्द
उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी जो वंड वंडे रहियो आहे। लिखे थो राज़ रबानी रंग राबेली रौनक करू ही रात। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जा सिंगार बि तमामु ख़ूबसूरत आहिनि ऐं हीउ सिंगार जो बैत आहे। सिंगार लोक अदब जी तमामु बहितरीनु मशहूरु मरूफ़ सिन्फ़ आहे। सिंगार मजाज़ी बि हूंदो आहे त हक़ीक़ी बि हूंदो आहे। असांजे सुगड़नि मजाज़ी सिंगार बि लिखिया आहिनि त हक़ीक़ी सिंगार बि लिखिया आहिनि ऐं हीउ सिंगार जेको असांजे शहबाज़ अली मोकिलियो आहे उहो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो लिखियलु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान में हक़ीक़ी सिंगार आहे। लिखनि था राज़ रबानी रंग राबेली रौनक रूही रात पट पटीहर पाए पोशाकूं पोशीदी प्रभात तुगी तुहारी ताबे तरनी ताब तहीं तजलात नक नज़ाकत नरगिस नैनी नक नज़ाकत नरगिस नैनी नोक नीति नफलात फजुर फील फिराकी फटिया फरंड फिरन फिकरात वसू वारण वाह वछियल वण वराइन वात मैंडल मकना मीर मोड़िया मलूक मिर्घा मात प्या सह सरो सकरात ब्या साजन समय सटिया। असांजो मोहतरम दोस्त रहमतुल्लाह ख़ासखेली लिखनि था त सुहिणा माण्हू सिंध जा सभु माण्हू सिंधी यार। सुहिणा माण्हू सिंध जा सभु माण्हू सिंधी यार आहिनि गुल गुलाब जा ॼण मोती मणियादार रहमतुल्लाह हर वार सदके तन तां साहवा। रहमतुल्लाह ख़ासखेली अवां जी महिरबानी। असांजो मोहतरम दोस्त फरमान अली पीरज़ादो मामूल जियां पाण सां गॾु आहे कासमाबाद हैदराबाद मंझां लिखनि था माशाअल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम आहे तव्हांजो साईं हक़ मौजूद बास सदा मौजूद अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। वफ़ा यासीन आराई अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हां लिखियो आहे अस्सलाम वालेकुम भा वालेकुम अस्सलाम। मोहतरम ज़ुल्फ़कार अली नूहानी लिखनि था त मोतिन मुठ मलूक जी उस्ताद जो किताब मूं पढ़ियो आहे। जी सजण जेकॾहिं अव्हां वटि हिन वक़्तु उहो किताब मौजूदु आहे त उन मंझां कुझु सिटरूं मैसेज में प्यार भरे पैगाम में मोकिलियो त जीअं अव्हांजे नाले सां उस्ताद जी हिन वरसी जे मौक़े ते उहे सिटरूं असांजे ॾेही परॾेही पिरनि ताईं पहुचाइजनि। मोहतरम इमदाद अली कादरी लिखनि था माशाअल्लाह साईं तमामु ख़ूबसूरत अदा इमदाद अली कादरी अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। लोक अदब सिलसिले जो इहो 29हों प्रोग्राम जेको असां अॼु ख़ासि तौर ते सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 7 सफ़र 20वीं वरसी आहे उनखे भेटा पेश करण जे लाइ असां करे रहिया आहियूं। फरमान अली अव्हां जी महिरबानी। अव्हां लिखियो आहे साईं इंजीनियर ग़ुलाम हैदर पीरज़ादो मुंहिंजो बाबा साईं अव्हां जो प्रोग्राम ॿुधी रहियो आहे। अव्हां जे बाबा साईं खे हिन आलमी उताक में दिलि जे गहराइनि सां ॿई हथ ॿधी सलाम कयूं था भली कार चऊं था हक़ मौजूद चऊं था। इहे वॾड़ा ई आहिनि जिन जी शफ़क़त असां ऐं अव्हां जे मथां आहे। इन्हनि जूं वॾनि जूं दुआऊं असांजे लाइ क़ाबिल फ़ख़्रु आहिनि। मोहतरम आशिक़ छुटो अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। वफ़ा यासीन आराई पाण सां गॾु हूंदा आहिनि। तमामु बहितरीनु शाइर आहिनि सोशल वर्कर आहिनि पाण उस्ताद आहिनि ऐं असां सां फुलजी स्टेशन खां गॾु हूंदा आहिनि। सजण अव्हां जी महिरबानी वफ़ा यासीन अव्हां असांजी रहनुमाई कयो पिया ऐं मोहबत भरिया मैसेज मोकिलियो पिया। आशिक़ छुटो वाह वाह लिखनि था
सजण अवां जी महिरबानी रहमतुल्ला ख़ास केली अवां गुलाब जा गुल मोकिले मोहब्बत जो इज़हार कयो आहे। गडाप कराची खां असांजो तमामु बहितरीन दोस्त जोखियो नईम गॾु आहे ऐं गुड लिखनि था भावां जी महिरबानी। मां हिन पल थोराइतो आहियां कच्छ भुज वारे इलाइक़े गुजरात इंडिया भारत खां असांजो सजण असांजो मोहतरम दोस्त इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो पारखू पाण सां गॾु आहे मोहतरम अब्दुल वहीद मुत्तवा। मोहतरम वहीद मुत्तवा साईं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ असांजो अॼोको प्रोग्राम आलमी उताक लोक अदब सिलसिले जो 29हों प्रोग्राम जेको असां सुघड़नि जे सरताज सिंध जो तमामु भलोड़ उस्ताद सुघड़ थी गुज़रियो आहे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी ऐं उन सिंध जे लोक अदब में तमामु वॾा नवां लाड़ा ॾिना लोक अदब खे मुतारिफ़ करायो ऐं सॼी सिंध मुल्क पाकिस्तान जा कई एवॉर्ड उन हासिल कया ऐं ख़ुदि मुंहिंजो बि उस्ताद आहे लोक अदब जे लातिन में उन चंद अखर पढ़ाया चंद अखर चंद गुर सेखारिया ऐं लोक अदब जे सिलसिले में जेके कामयाबियूं आहिनि उन्हनि जूं मुहबतूं ऐं उन्हनि जूं दुआऊं आहिनि ऐं 7 सफ़र उन जी वरसीअ जो ॾिहाड़ो आहे ऐं संदसि वरसी जे हवाले सां अॼु उनखे लफ़्ज़नि जी भेटा पेश करे रहिया आहियूं। यकीनन उन्हनि ॾाहनि ॾातड़ियुनि खे यादि करणु असांजे मथां अख़लाक़ी फ़र्ज़ु थिए थो त असीं उन्हनि खे यादि कयूं संदन ख़ासि उन वरसी वारे ॾिहाड़े ते। उस्ताद साईं फरमायो तूं सॼण तूं सुहिणो तूं बरहक तूं बाला तूं सॼण तूं सुहिणो तूं बरहक तूं बाला जे खणी नेण खुमार मां नाज़िक निराला त मारी मुहब मलूक चवे अदना छा आला भल ॿिया खणनि भाला तुंहिंजे अखियुनि कुठो आम खे। पर पाण ईअं बि फरमायूं त अदब सवा आदमी तूं छाजो आहीं शींहं अदब सवा आदमी तूं छाजो आहीं शींहं मूर न वसाई मलूक चवे को मोहब्बत वारो मींहं हूंद हिननि वणनि खां तूं नाज़िक सिखज नींहं था सड़नि सारो ॾींहुं पर उस न सहन आम ते। मोहतरम मौलवी अब्दुल वहीद अव्हांजो मोहब्बत भरियो मैसेज पहुतो आहे। कोशिशि कयूं पिया जीअं ई अव्हांजो मुकमल मैसेज खुलंदो तव्हांजो प्यार भरियो पैगाम असां सभिनी सॼणनि ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। टेक्निकल सबबनि जे करे सॼो मैसेज असां वटि न पियो खुले। दोस्तो मोहतरम मौलवी अब्दुल वहीद कच्छ भुज वारे इलाइक़े इंडिया भारत खां पाण सां गॾु आहे ऐं कलाधर मुतवा उतां जो तमामु बहितरीन भलोड़ लेखक ऐं लोक अदब जो मुहक़िक़ आहे। पाण उन जा मासात आहिनि ऐं लोक अदब सिलसिले में असांजी रहनुमाई कंदा रहंदा आहिनि। वही अब्दुल वहीद मुतवा अमां लिखियो आहे त इरादो हिमालया वांगुरु मज़बूत ज़हन आसमान वांगुरु बुलंद ऐं समुंड जहिड़ो गहरो गुफ़्तगू तक़दीर जे कतबे वांगुरु साफ़ ऐं सची दिल ॿार जी मुर्क वांगुरु मुक़दस ऐं मासूम ज़िंदगी सिंधूअ जे वहकिरे वांगुरु सदाईं मसरूफ़े अमल वजूद सावण जे ककर वांगुरु फैज़ रसां इल्म सदाईं समर रेस कलम खारा शगाफ़ तलवार खां वधीक तेज़ हिम्मत रुक जहिड़ी ॾाढी जिदोजहद में तारीख़ जी रफ़्तार वांगुरु बेरियाई
गुफ्तगुअ में इल्म ऐं सोच में फ़लसफ़ो, अमल में इनकलाब, बर्ताव में इंसानियत, दोस्ती, जाबिरनि जे जबर, हाकिमनि जी हिशमत, ॾाढनि जे ॾाढ ऐं ॾहका, डिक्टेटरनि जी सफ़ाकीअ, खूनख्वारी, ज़ुल्म ऐं बर्बरियत खे पेरनि सां ठुकराईंदड़, वतन दोस्तीअ, क़ौम परस्तीअ ऐं आज़ादीअ जे नज़रिए ते मौत वांगुरु अणटर थी हलंदड़, उहो आहे जनाब आलमी ओताक जो रहबर आजिज़ रहमतुल्ला। साईं अव्हां जी महिरबानी, मूंखे ख़बर न हुई त इहे एतिरा लक़ब अलक़ाब तव्हां मूं जहिड़े नाचीज़ कम अकुल कम इल्म कम ज़हन खे ॾिना आहिनि, जे न त ज़रूरत न हुई इन्हनि अल्फाज़नि पढ़ण जी। बहरहाल अव्हां उतां इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांजे हिन सुगड़ाइप जे फ़न खे पसंदि कंदे मुंहिंजी रहनुमाई कई आहे। मोहतरम मौलवी अब्दुल वाहिद, अव्हां जा असां इंतिहाई थोराइता आहियूं। अव्हां जा वॾा वड़ लख लाइक कुर्ब अव्हां पंहिंजे मुहबतुनि सां नवाज़ियो आहे ऐं तव्हांजो इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप सां वास्तो आहे। मोहतरम ग़ुलाम नबी मेमण ताहिरी, अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। अली अनवर चांडियो, अव्हां खे आलमी ओताक में भली कार चऊं था। जी दोस्तो, आलमी ओताक लोक अदब सिलसिले जो 29हों प्रोग्राम सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी 7वीं सफ़र जे हवाले सां अॼु अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। ऐं अॼु प्रोग्राम जे हवाले सां मुंहिंजो शागिर्द मोहतरम शहबाज़ अली शोरो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी मोकिले रहियो आहे, जेका अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। लिखनि था, वाह वाह हुसन हबीब जो न दीदन दंग दड़ियूं, वाह वाह हुसन हबीब जो न दीदुन दंग दड़ियूं, शमा शौक़ शिकार सां वञी लक लड़ियूं, उते ओत अमीर जी जित घारिन घोट घड़ियूं, अली हर वार असीलनि खे था विझनि वंग वड़ियूं, विजूं वसण आयूं से वेतर सोज़ सड़ियूं, कॾहिं अॻियों करीब जे खिवणियूं कोन खिड़ियूं, कोयल कमरियूं छॾे झुमरियूं वतन ॿोल ॿिड़ियूं, हंज पखी हैरान थिया कूंजूं क़ैद किड़ियूं, बबर शेर छुपी हणनि छपर मंझि छड़ियूं, परियूं पसण आयूं पर तजले ताब तड़ियूं, अखियूं आशिकनि जूं वञी अहिड़े हंध अड़ियूं, जानिब जीअ जड़ियूं मलूक लातियूं मन में। शहबाज़ अली, अव्हां जी महिरबानी। अव्हां प्रोग्राम जे मौज़ू उनवान जे मुताबिक़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी मोकिले रहिया आहियो। भली कार ऐं थोराइतो आहियां मोहतरम इमदाद अली कादरी जो। लिखनि था, साईं तव्हांजा कशिश ऐं सोभ में कोशिश ऐं सोभ में सिंध सकाफ़त खे उजागर करण जा कालम पढ़िया, माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत लिखियल। अल्लाह पाक तव्हांजी कोशिश खे कामयाबु करे। भा आमीन सुम्मा आमीन। ही लोक अदब सिलसिले जे हवाले सां असांजो सॼो साल सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे तरफ़ां साल 2018 खे असां लोक अदब जो साल करे मल्हायूं पिया, पर इंतिहाई बेहसी आहे सिंध जे सकाफ़त खाते ऐं लोक अदब इदारनि जी, जेके असांजे हिन लोक सकाफ़ती वरसे खे अहमियत न पिया ॾियनि। इहो समूरो केस अव्हां ताईं मीडिया जे ज़रिए, कालमनि मज़मूननि जे ज़रिए ऐं हिन प्रोग्राम आलमी ओताक जे ज़रिए पहुचाईंदा आहियूं ऐं अव्हां कंदा आहियो रहनुमाई, रहबरी ऐं हमदर्दी जो इज़हार। उमेद अथऊं त तव्हां हमदर्दनि सजण साथियुनि जे साथ सां हिकु ॾिहाड़े लोक अदब जी वारसी ज़रूरु थींदी।
मां थोराइतो आहियां मोहतरम एडवोकेट ग़ुलाम नबी चांडिया साहिब जन जो, जेके मौलवी अब्दुल वाहिद जे शानदार जुमलनि जी चूंड खे वेलकम चवनि था। मोहतरम अव्हां जी महिरबानी। ग़ुलाम नबी चांडियो साहिब असांजे मौलवी अब्दुल वाहिद जंहिंजूं सिटरूं हुन मोकिलियूं अव्हां जे साम्हूं गुज़रियूं। इन मंझां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त असांजी सिंध जो उहो हिसो जेको हिंद में आहे, कच्छ भुज वारे इलाइक़े में आहे, उते बि असांजा भलोड़ सुघड़ रहनि पिया ऐं लोक अदब जा तख़लीक़कार रहनि पिया। हिन पल मां थोराइतो आहियां ऐं भली कार चवां थो मोहतरम हाकिम अली ऐं कमाल ओठे साहिब खे सलाम चवनि था। भा वालेकुम अस्सलाम। आलमी उताक में अव्हां खे भली कार। लोक अदब सिलसिले जो 29हों प्रोग्राम सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी जे हवाले सां 7 सफ़र संदसि वफ़ात जो ॾियारो, उन हवाले सां अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। मोहतरम हाकिम अली अव्हां जी महिरबानी। अव्हां सिंध जे तमामु भलोड़ लोक शाइर ऐं सूफ़ी शाइर मखदूम मोहम्मद ज़मान उर्फ़ तालिबुल मौला साईं जा बोल मोकिलिया आहिनि, जेके सजणनि जे समाअतुनि ताईं पहुचायूं था। अव्हां लिखियो आहे त अखियूं त आहिनि अखियूं पर पेरनि सां न पुॼनि, अखियूं त आहिनि अखियूं पर पेरनि सां न पुॼनि, अहसान कया अखियुनि ते पिर्त मंझां पेरनि, हू निहारीन अजीब लय हू रंदनि मंझि रुलनि, हू रोअनि थियूं रत फुड़ा हू फटिजो था फटिजनि, हाणे जेके झलिये ई नथा झलिजनि हलंदे पंहिंजे हबीब ॾे। सजणो, आलमी उताक लोक अदब सिलसिले जो तमामु बहितरीन अॼोको 29हों प्रोग्राम, जेको सुगड़नि जे सरवाण उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जे वरसी जे हवाले सां संदसि खे लफ़्ज़नि जी भेटा ॾेई रहिया आहियूं ऐं संदसि तख़युल संदसि शाइरी अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कयूं पिया। शहबाज़ अली अव्हां जी महिरबानी। अव्हां मुंहिंजे रहबर उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी मौज़ूअ जे मुनासिबत सां मैसेज में वंड वंडियो पिया। अव्हां खे जस हुजे। कोशिशि कयां थो शहबाज़ अली अव्हां जा मैसेज उस्ताद साईं जी तमामु लोक शाइरी, जहिड़ी तरह लतीफ़ साईं जी शाइरी तमामु ॾुखी शाइरी आहे, ईअं सुगड़नि जो वरी पंहिंजो अंदाज़ ऐं पंहिंजी तख़लीक़ जो इज़हार आहे। उहो इज़हार बि तमामु ॾुखियो हूंदो आहे ऐं ज़ेरुनि ज़बरुनि ऐं लफ़्ज़नि जो वर्जा तमामु ख़ूबसूरत हूंदो आहे। कोशिशि कयां थो त अव्हां जा लफ़्ज़ जीअं जो तीअं सामाईन ताईं पहुचायां। उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी फरमाइनि था, बैंसर बीनी लबड़ा मेनी ठहकार कंगण ठह ठह, मुश्क अतुर सां मूं मुनवर वार करे वह वह, सिहगिची वध सुहिणी पई आहे कूंजुनि में कह कह, केहर किरिया कदमनि ते ॾोड़ा थी ॾह ॾह, पसी गाम गुजर जी पई दिलि अंदरि दह दह, कुंजल केसर कंबड़ीअ में थी ड्रेल करे ड्रह ड्रह, कोयल कुछे कीन की जॾ बोल कयईं ॿह ॿह, मिठू मैना मंघ मुड़ी कनि फह पटीअ फह फह, बुलबुल बाग बरी थियो वई चीहनि मां चह चह, पट पटीहर पदमणियूं कया पाबीहनि पह पह, मिठल जी मह मह थी मारे मीर मलूक चए।
तमामु ख़ूबसूरत सिंगार उस्ताद मोहम्मद मलबूक अब्बासी जो मोकिलींदड़ मोहतरम शहबाद अली शोरो अवां जी महिरबानी कोशिशि कईसीं सजणनि ताईं अवां जो मोकिलियल उस्ताद मोहम्मद मलबूक अब्बासी जो सिंगार पहुचायोसीं। मां इन पल थोराइतो आहियां ऐं भलीकार चवां थो सखी सैदी मुसाणी दरगाह सिंध जे तमामु मशहूरु बुज़ुर्ग उन जी दरगाह जी जामे मस्जिद जे ख़तीब व इमाम मोहतरम साईं हाफ़िज़ बदरुद्दीन आगरे साहिब जन जो जेके मुंहिंजी रहनुमाई कंदे लिखनि था तदा रहमतुल्लाह बहितरीन उस्तादनि जे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी खे यादि कंदे जेको सुगड़ाइप जो सिंगार आहे अदा आजिज़ तमामु कावश तव्हांजी नेठि क़बूल पवंदी ऐं कावशूं अव्हां जूं कोशिशूं रंग लाहींदियूं। साईं हाफ़िज़ बदरुद्दीन आमीन सुम आमीन। अव्हां जी महिरबानी अव्हां दुआऊं ॾिनियूं आहिनि ऐं असांजे हिन आलमी औताक में प्रोग्राम खे साराहियो आहे। मोहतरम इमदाद अली कादरी अवां लिखियो आहे इंशाअल्लाह साईं तव्हांजो अज़म बुलंद आहे इहा वॾी कामयाबी आहे जो रहबर उस्ताद जी पचार थी रही आहे। मां इंतहाई थोराइतो आहियां ऐं भलीकार चवां थो मोहतरम अशरफ आज़ाद लखवीरा खे जेके पाण खे मोमल जी माड़ी माथेले ज़िले घोटकी मंझां ॿुधनि पिया हिन आलमी उताक में अशरफ साईं अव्हां खे वरिहनि खां पोइ गॾिजण ते भलीकार चऊं था। अव्हां हिन असांजे आलमी उताक में गॾिया आहियो ऐं लोक अदब सिलसिले जो हीउ असांजो 29हों प्रोग्राम आहे जेको सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी जे हवाले सां संदसि खे लफ़्ज़नि जी भेटा पेश करण जे लाइ अव्हां जी समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। मां थोराइतो आहियां बलोचिस्तान लसबेले ससुई पुनू जे पारां उन इलाइक़े खां ॿुधी रहियो आहे मोहतरम मोहम्मद दाऊद बाखड़ो। मोहम्मद दाऊद अव्हां खे आलमी उताक में भलीकार चऊं था। अॼोको असांजो प्रोग्राम सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी जे हवाले सां आहे ऐं संदसि शाइरी अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। शहबाद अली अव्हां जी महिरबानी अव्हां मुंहिंजो ई लिखियलु सिंगार मैसेज में मोकिलियो आहे। लोक शाइरी हबीब तुंहिंजे हुस्न जी हर हंधि आहे हाक दिलबर तोले हर दिल में चाहत जाहिन चाक सोना तोले सिकन था ही थर असांजा थाक अजीब आओ अंगण ते देर न कर दमनाक पेर घुमाए पाक उजार अंगण आजिज़ चवे। जी सजणो सुगड़ाइप जा गुफ़्ता अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाईंदा हलूं असांजे उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जूं सिक भरियूं सिटरूं। आउं थोराइतो आहियां ऐं भलीकार चवां थो सिंध TV जे एंकर मेज़बान सिंध कचहरी जे ऐं डायरेक्टर मोहतरम सीनियर सहाफ़ी ज़फ़र हकड़े जो जेके असांखे कनाए रहिया आहिनि आलमी औताक में पाण सां गॾु आहिनि। मोहतरम ज़फ़र साईं अव्हां खे आलमी औताक में भलीकार। मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद दाऊद बाखड़ो चनेसर बाखड़ो मोहम्मद अली बाखड़ो जेके बलोचिस्तान लसबेले खां पाण खे ॿुधी रहिया आहिनि। मोहतरम जमालुद्दीन भलाई साईं अव्हां जी महिरबानी अव्हां जिद्दे शरीफ़ सऊदी अरब खां हिन पल असां सां गॾु आहियो। इमदाद अली कादरी साईं अव्हां लिखियो आहे साईं उस्ताद मोहम्मद मलूक जो किताब किथां हासिलु थींदो।
सजण सकाफ़त खाते जे तरफ़ां संदसि किताब मोती मोर मलूक जा तमामु बहितरीन नायाब किताब आहे जेको छपायो वियो आहे। उहो अव्हांखे मिली सघंदो लाड़काणे जे राबेल किताब घर तां मोतिन मुठ मलूक जी मोती माणिक मलूक जा अव्हांखे मिली सघनि था ऐं यकीनन अव्हां संदन फ़न खे परखण जे लाइ उहे किताब घुराए सघो था। शहबाज़ अली अव्हां जी महिरबानी। मौज़ू त उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी जो आहे, पर मां बि उन उस्ताद जो शागिर्द आहियां ऐं अव्हां मुंहिंजी शाइरी जा सिंगार पंहिंजे मैसेज में मोकिलिया आहिनि ऐं असांजो मामूल हूंदो आहे तव्हांजा मोहबत भरिया मैसेज ज़रूरु शामिलु कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम आलमी औताक में। शहबाज़ अली शोरो लिखनि था, सूरत मुंहिंजे सजण जी आ सुहिणी ज़ोर सभिनि, सूरत मुंहिंजे सजण जी आ सुहिणी ज़ोर सभिनि, काराण पसी केसनि जी कई रजनियूं रीसां कनि, हिलाल मुंहिंजे हबीब अॻियां किरियो अची कदमनि, शम्स बि वियो शर्माए जी जॾ मुर्क कई मुहबनि, गाम पसी मुंहिंजे गोहर जी कई छीहल पिया छिरकनि, सेंगत मुंहिंजे साईं जा पिया मस्तनि खे मोहनि, मुजगा मुंहिंजे महबूब जूं चवां लाली छा लभनि, दशन मुंहिंजे दिलबर जा वध मोतिन खां महकनि, रुख़सार पसी राणल जा हिते हैरत कई हूरनि, नलैन सां निर्मल अर्श हलियो ॿई गिलाल पिया त घुमनि, सुमदना फ़तदल्ला जो हो सेर कयो सजणनि, फ़कान काब कौसैन वारी मुलाक़ात कई मिठड़नि, आऊं शान तंहिंजो शेरनि में लिखां छा लाशारी चवे। भलीकार चवां थो मोहम्मद आसिफ़ खे हिन आलमी औताक में। मोहम्मद आसिफ़ अव्हां मनक़बत जे किताब जो ज़िक्र कयो आहे। सजण साईं मुंहिंजा नातुनि मनक़बतुनि जा खोड़ सारा किताब छपियल आहिनि। 9 किताब हिन वक़्त ताईं ज़ाती शाइरी जा छपियल आहिनि, पर अजीब ॻाल्हि इहा आहे त उहे मार्केट में मौजूदु कोन्हनि। 9 किताब जेके छपराया हुआ उहे सभु जो सभु ख़तमु थी चुका आहिनि ऐं इनशा अल्लाह इरादो अथऊं त वरी उहे किताब ॿीहर छपराइजनि या हिक ई किताब में उहे सभई तख़लीक़ूं अव्हां सजणनि जे आॾो आणजनि। थोराइतो आहियां फैसल शोरो ॻोठ करण ख़ान शोरो खां, पाण खे सलाम पियो चवे। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। आलमी औताक लोक अदब सिलसिले जो ही 29हों ख़ुसूसी प्रोग्राम उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी सिंध जे सुघड़नि जो सरवाण सुघड़ उनखे लफ़्ज़नि जी भेटा पेश करण जे लाइ संदसि 20वीं वरसी 7वीं सफ़र जे हवाले सां ही प्रोग्राम अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायोसीं। मां दिलि जे गहराइनि सां भली कार चवां थो। इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांजो मोहतरम दोस्त मोहम्मद निसार पाण खे ॿुधी रहियो आहे। मोहम्मद निसार अव्हां खे आलमी औताक में भली कार चऊं था। हिन खां अॻु अव्हां जो ई दोस्त मोहतरम मौलवी अब्दुल वहीद मुतवा पाण खे ॿुधी रहियो आहे, कनाए रहियो आहे ऐं आलमी औताक में हुन पंहिंजा मोहबत भरिया मैसेज शामिलु कया। जी सजणो, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी शाइरी अव्हां जे समाअतुनि ताईं सुगड़ाइप जा बहितरीन गुफ़्ता। उस्ताद साईं चयो आहे त भींग भली आहे ऐं नसीहत भरिया नुक़्ता आहिनि, पहाका चवणियूं ऐं इहे गुफ़्ता जेके आरिफ़नि आशिक़नि सुघड़नि चया आहिनि तमामु वॾा कम वारा ऐं काराइता गुफ़्ता आहिनि। उस्ताद साईं चवनि था त भींग भली आहे छाखऊं छाखऊं। फरमाइनि था मुड़ुस सुते खां लूसी कुते खां भंग जे गुते खां भींग भली आहे
दगाबाज दोस्त खां कुराड़े गोश्त खां छिते उठ मस्त खां भींग भलिया। दादू वींदड़ रेल खां कुकड़नि जी मेल खां उघाड़े खेल खां भींग भलिया। औरत जे नाच खां ओलह जी वाच खां पुलिस जी जाच खां भींग भलिया। अजाई जाग खां बेढंगे राग खां भड़वत जे भाग खां भींग भलिया। जुदाइन जे झीर खां अणडंडे अमीर खां पिटणे पीर खां भींग भलिया। सुचर सूबेदार खां जज जमादार खां ज़ालिम ज़मींदार खां भींग भलिया। रईस राड़े खां पिटियल जे पाड़े खां चोरी फुर धाड़े खां भींग भलिया। मुल्ला जे मकर खां चंडे छोकर खां निभागे नौकर खां भींग भलिया। मलूक चए मम खां गिदड़ जे चम खां जुआ जे जम खां भींग भलिया। जी सजणों, अवां ताईं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी जे हवाले सां संदसि लिखियल लफ़्ज़नि जी भेटा पेश करे रहिया आहियूं, पहुचाए रहिया आहियूं। ऐं संदन शाइरी, संदन तख़युल जेको मोहबत भरियनि मैसेजनि में पहुचे पियो, उहो अवां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। अॼोके हिन ख़ासि प्रोग्राम में मुंहिंजे शागिर्द मोहतरम शहबाज़ अली शोरे तमामु भलो नींहुं निभायो आहे ऐं उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जा सिंगार ऐं संदसि लिखियल शाइरी पहुचाए पियो। शहबाज़ अली, अवां मैसेज में उस्ताद साईं जो तमामु बहितरीनु बैत मोकिलियो आहे। अखियुनि उलरी आशिक़नि जे कया सीने ते सटका, आईज़ अस्तर नेतर ढीला नकन घोरनि कई घटका। नैन दीदूं नैण तारा कया लोचिन दुर्ग लटका। अॻियां उग चितर चकस कई चश्म दिल चटका। खूंदर गेह बहर छम जी मोर न कोई मटका। कजलियूं कैफ़ ककोरियूं थियूं कही कन कटका। कड़किया कान कारिन जा पई झुरी दिल झटका। खंजर बाला खन खोड़े कन इलाही सिर अटका। ऐन नाखुन नाज़ निहोड़े कया भू भूरिन भटका। बांवरी बादामियूं बलोरियूं कन हीअं में हटका। शर्मेलियूं शौक़ शिकार लाइ थियूं ज़ोरीअ कन झटका। चाह सुख चैन फिटायो पया ॾील मुंहिंजे ॾुटका। पोश मथां पाकाईअ जो कई खन खजन खुटका। कजल रीह कुही वयूं मिली वाह मूंखे वटका। ॾाहिनि चयो ॾहस में मूं ॼाण कहिड़ी ॼटका। अहिड़ीअ रीत रहमतुल्लाह चए कया ॿिन अखियुनि ॿटका। नाज़ करे नटका वयूं अहिड़े अंग अब्बासी चए। ही अवां सिंगार ॾहस जो मोकिलियो आहे जेको मोरे शहर जो तमामु भलोड़ सुगड़ आहे। मुंहिंजो नाले भाई रहमतुल्लाह अब्बासी, उन रहमतुल्लाह अब्बासी जो अवां सिंगार मोकिलियो। सिंगार जा लफ़्ज़ अवां ताईं जीअं मूंखे सम्झ में आया मूं पहुचाइण जी कोशिशि कई। मां थोराइतो आहियां मोहतरम मोहम्मद निसार जो। लिखनि था अस्सलाम वालेकुम अदा इंडिया भुज कच्छ गुजरात खां तव्हांजो प्रोग्राम ॿुधूं पिया पर नेटवर्क स्लो आहे। सजण अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था। कच्छ भुज वारे इलाइक़े खां असांखे गुजरात खां कनायो पिया। वकील अमन पंवर सलामत रहो, अव्हां जी महिरबानी। आलमी उताक में अव्हां खे भली कार चऊं था। असांजो तमामु भलोड़ दोस्त अमीन लाखो अव्हां खे आलमी उताक में भली कार चऊं था।
असांजो मोहतरम दोस्त हाकिम अली मैसेज मोकिले लिखियो आहे त न कतिन न कंबन न कढनि कोरीअ जी काण, हाणे जंहिंजी रब सां रिहाण तन खे उल्को नाहे उघाड़ जो। मां थोराइतो आहियां मोहतरम अज़ीज़ मेहरान सुमर साहब अवां असांखे कनाए रहिया आहियो। आलम औताक में अवां खे भली कार चऊं था। मोहतरम शहबाज़ अली सिंगार मोकिलियो आहे। सूंहवद साजन जी आउं लिखां छा लफ़्ज़नि, कमर भी क़ुर्बान थिए मुंहिंजे कामिल जे कदबनि, हाथी भी हैरान थिए जे लालण लोड कनि, ॾाढ़ूं दाणा ॾंदड़ा छिरकियो था छिरकनि, पसी चेल चहबुक नकी चीता हाम हणनि, उन्हीअ ॿ गुण सदके बाज सां था ठह पह कम ठहनि, करीम बख़्श करीमन आहे तारे छॾियो तार मां। करीम बख़्श मलिक कश्मीर जो बहितरीन सुघड़, उन जूं सिटरूं अवां मोकिलियूं। अवां जी महिरबानी शहबाज़ अली। मोहम्मद आसिफ कोशिश कंदासीं ऐं अवां जे इन तमन्नाउनि ते पूरो रहिजी सघूं। असांजो कच्छ भुज इंडिया भारत गुजरात वारो दोस्त मोहम्मद निसार लिखे थो त मौला कर पखी यादे पखियुनि वारा पर, मौला कर पखी यादे पखियुनि वारा पर, उॾी वञा उते जिते महबूब जा दर, अलाह एतिरो वेझो कर जो मूं ॾिसी मोटी अचां, अलाह एतिरो वेझो कर जो मुंहुं ॾिसी मोटी अचां। मोहम्मद निसार अवां जी महिरबानी। आलम औताक में अवां पंहिंजी तख़लीक़ जो इज़हार कयो आहे। थोराइतो आहियां मोहतरम शहबाज़ अली अवां जे बाबा साईं जो मोहतरम शवाली शोरो, जेके असांखे हिन आलम औताक में ॿुधनि पिया कचहरी में गॾु आहिनि, उन्हनि खे आलम औताक में भली कार चवां थो। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो 29हों प्रोग्राम आलमी औताक अवां जे समाअतुनि ताईं सुगड़नि जे सरताज उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जी 20वीं वरसी जे हवाले सां अवां ताईं पहुचायोसीं ऐं मुक़ररु वक़्त खां कुझु घड़ियूं सवायूं थी वियूं आहिनि। इन्हीअ ते अवां जूं मुहबतूं, अवां जा कुर्ब, अवां जूं चाहतूं खणी अॼु मोकिलायूं था। वरी उमेद आहे त कंहिं नए मौज़ूअ सां नए प्रोग्राम में अवां सां गॾु हूंदासीं, खोड़ सारियूं चाहतूं, खोड़ सारा कुर्ब खणी। इन ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे ॾींदा इजाज़त। ही प्रोग्राम अवां जे समाअतुनि ताईं सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलाद जे मरकज़ी ऑफिस सैयदाबाद कॉलोनी जामशोरे मां पेश कयो वियो। अल्लाह वाही सिंध सलामत साथ सलामत।